बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में सदर पुलिस की कार्रवाई। मज़दा मां तलाशी दौरान 2.5 मण चर्स हथ, ड्राइवर गिरफ्तार, केस दाखिल। जैकबाबाद पुलिस तर्जुमान मौजिब सदर पुलिस गोट अब्दुल्ला लाशारी वट तलाशी दौरान मज़दा जे गुझे खानन मां 2.5 मण चर्स हथ करे मज़दा ड्राइवर समीउल्ला बादेनी के गिरफ्तार करे वरतो ऐं मज़दा के सरकारी तहवील में वठी सरकारी फरियाद ते केस दाखिल कयो वियो आहे। सुल्तानकोट वेझो क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर, एक ॼणो फौत। क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार शहज़ादो बखराणी मौके ते ई फौत थी वियो, जंहिंजो मड़ मक़ामी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारिसनि हवाले कयो वियो। दौदापुर भरसां रतोदेरो रोड ते चिंची मोटरसाइकिल में टक्कर, एक ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख्मी। रतोदेरो वारिस ॾिनो माची रोड ते पेश आयल हादसे में गोठ पीरबख्श बिरोही वासी साईंदाद बिरोही थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त गोठ अली कोडराणी वासी अब्दुल कादिर रबुण ऐं गोठ मेहर बुरडो वासी हाशिम बुरडो ज़ख्मी थी पिया। लोडरा वेझो क़ौमी शाहराह ते डाटसन जो मोटरसाइकिल के टक्कर, औरत फौत, 3 ॼणा ज़ख्मी। हादसे जे नतीजे में जैकबाबाद जे गोठ खमीसो बिरोही वासण सदोरी ख़ातून फौत थी वई, जॾहिं त संदसि पुट सरदार बिरोही ज़ख्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। बलूचिस्तान में नायाब पखी तलूर जे शिकार लाइ अरब शहजादनि जी आमद जो सिलसिलो शुरू। गवर्नर तबूक प्रिंस फहद बिन सुल्तान बिन अब्दुल अजीज अल सऊद बलूचिस्तान जे इलाइक़े चागी वेझो दालबंदीन पहुची वियो, जिते संदसि इस्तक़बाल गवर्नर बलूचिस्तान अमानुल्लाह खान यासीन ज़ई कयो। अरब शहजादे जी आमद खां पोइ इलाइक़े में सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया ऐं गवर्नर जे शिकार लाइ कैंप क़ाइमु कई वई। काज़ी अहमद में जतोई बिरादरी जी 2 धुरिन में प्लाट जे मामले तां झेड़ो, 2 ॼणा ज़ख्मी। मालपीड़ी में थियल झेड़े दौरान हाजी अख्तियार ऐं नूरुद्दीन जतोई ज़ख्मी थी पिया, जिनके पुलिस रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल कयो। ज़ख्मी धुर मौजिब पीरबख्श जतोई हाजी अहमद दादन ऐं ॿियनि लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी ज़ख्मी कयो आहे। कंदकोट में बख्शापुर वासी औरतुनि जो मयाणी पुलिस ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी एहतजाज। भुट्टा बिरादरी जी औरतुनि मुस्मात मरियम ख़ातून, अरबेली, सकीना ऐं नज़ीरा ख़ातून जो चवणु हो त बडाणी पुलिस असांजे मर्दनि मथां कूड़ो केस दाख़िल करे घरनि ते चढ़ाई कई ऐं औरतुनि मथां तशद्दुद कंदे 2 मर्दनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हुननि एसएसपी अमजद अहमद शेख खां इंसाफ़ जी अपील कई आहे। ऐं शिया उलमा काउंसिल मटियारी जो इजलास। 14 फरवरी ते निकिरंदड़ लॉन्ग मार्च के कामयाब बनाइण लाइ हिकमत अमली तैयार। इजलास मरकज़ी जामा मस्जिद इमाम ज़ैनुल आबिदीन में ज़वार तालिब हुसैन मुंतज़री जी सदारत हेठि थियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सैयदुल शुहदा जी आज़ादारी असांजो कानूनी ऐं आइनी हक़ आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे निकिरंदड़ काफ़िलनि मथां कटियल FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं 14 फरवरी ते सखर खां वज़ीर आला हाउस कराची ताईं सूबाई सदर अल्लामा सैयद नासिर अब्बास नकवी जी अॻवानी में निकिरंदड़ लॉन्ग मार्च जी हिमायत करियूं था। हिन वक्त तव्हांजूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।